बाबा ओ बाबा हू नाहे बशू शादी हुन जी भी थी वई चमचन जी दुआ सां। अड़े त पोइ मां छा कयां? शादी त माणे जी बि त थी न। बाबा मुंहिंजी बि शादी कराए न। ॾिस मां केॾो वॾो थी वियो आहियां। चुप कर। लक्षण लंबे को छाती सॼी दुनिया पई शादियूं करे बाक़ी मूं ग़रीब अची ॾोह कयो आहे। हा बाबा ॻाल्हि ॿुध मुंहिंजी शादी न कराई न मां कंहिं न कंहिं सां भॼी वेंदो माए। पोइ कहिड़ो कंध खणी ॻोठ में घुमंदे चमचन जी दुआ सां। अड़े छोरा जेकॾहिं को तोखे संग नथो ॾिए त मां अॻिलनि खे फाही ते त कोन चाढ़ींदुसि न। अड़े छोरा तुंहिंजो नालो न ॻोठ जूं छोकिरियूं ॿुधनि थियूं त छोरियूं असली ॿेर ते चढ़ियो थियूं वञनि। बाबा मुंहिंजी मंग जो वेठी आहे माई सदोरी। अड़े ने सदोरीअ जो नालो न वठो। इहा छोरी असांखे तत ई न खपे। गंदे खून जी गंदी पैदावार आहे छोरी। बाबा ॻाल्हि मुंहिंजी ॿुध जेकॾहिं तो मुंहिंजी शादी न कराई न मां ख़ुदकुशी करे छॾींदो माए चमचन जी दुआ सां। अड़े तो जहिड़ा बाड़िया ख़ुदकुशी कोन कंदा आहिनि या मूंखे पक्का। मां कंदुसि ख़ुदकुशी छो त सदोरी में मुंहिंजो साह आहे साह। अड़े त पोइ वञ न दरिया में वञी ॿुॾी मर उन में एतिरो पाणी अथे जो तूं ॿुॾी मरी वेंदे। वञ न को कॾहिं बि न बाबा दरिया में त मां ॿुॾंदुसि ई कोन छो जो अधो गोहर आहे न मूंखे तरण सेखारे छॾियो अथसि। टप थो ॾियां हुतां निकितो थो वञा चमचन जी दुआ सां। त पोइ वञी बिजलीअ जे तारुनि में हथ विझ। मां चरियो न आहियां बाबा। बिजली आहे किथे जो मूंखे मारींदी भॻियां ख़ुदकुशी मां ज़रूर कंदुसि। ज़ाल खां सवाइ जीअण कहिड़े कम जो आहे। काॾे मरणो थी वञी मर मुंहिंजी जान। मां वञाए थो पत्ती खणी थो ॾींदे मूंखे। बाबे कोई शादी था पिया आखेंदा त बाबा मेरी शादी भी कोनी पिया करांदा। मरण पिया वेंदा तो वल मरण भी कोनी पे देंदे। अज सफा असल गैरत मथे ते चढ़ गई है। अज तो मैं आपको जरूर मरे सा वल मानू बे आखे दे न तो सफा को बेगैरत तई मरदा भी कोनी पई। अज मैं मर दिखले ता सबने के गोठ वाले सब बुद्धो सब देखो अज मैं खुदकुशी पिया करना। पर यार मरण कण पिछे मेकू केड़ी खबर तो सदोरी मेरे ला रोंदी पई है या कोनी पई रोंदी चमचा दी दुआ ना। पर खैर अब हलते पे आप अब गोठ वाले अपनी मुकलानी है सुबह ही आवा है सुबह ही अपनी मेरा कांत पा खा वना है। ओ अब्बा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।